मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। रोज़े जी हालत में अगर कंहिं औरत के हेज़ अची वियो त छा उन जो रोज़ो फासिद थींदो या न। रोज़े जी हालत में अगर कंहिं बि औरत के हेज़ अची वियो, साईं हेज़ सभई सम्झनि था, औरत खे जेका महीने खां बाद में खून हिकिड़ो जारी थींदो आहे, जेकॾहिं रोज़ो अमूमन औरतूं छा कंदियूं आहिनि, रोज़ो सुबुह सां रखे करे पोइ जेको आहे सभिनी मामूला सुम्ही पवंदा आहिनि। सुम्हण खां बाद में जेकॾहिं औरत खे इल्मु थियो त जेको मूंखे हेज़ आयो आहे त हाणे इन जो रोज़ो जेको आहे उहो फासिद थी वियो। अॼु ॾींहं खां वठी करे गिनती शुमार करे अॼोको ॾींहुं, सुभाणे, ॿिए ॾाड़े, टे ॾाड़े, जेतिरा ॾींहुं हेज़ हलेसि थो उहा ॾींहं पंहिंजा ॻणींदी ईंदी। जंहिं ॾींहुं हेज़ बंदि थिएसि थो त वरी रोज़ा जेको अॻिते रखणु शुरू करे, बक़ाया जेके ॾींहं काउंट करे 5 ॾींहं थिया आहिनि, इन 5 ॾींहंनि जी रमज़ान खां बाद में इहा औरत रोज़नि जी क़ज़ा कंदी। त रोज़ो जेको आहे हेज़ अचण सां ई फासिद थी वेंदो आहे।